नाज़रीन, डिपलो में शहरी इत्तेहाद ऐं JUI तरफ़ां शहर जे मसइलनि जे हल लाइ रैली कढी वई। उन हवाले सां ॾिसूं था सैयद शफ़क़त हैदर जी ही रिपोर्ट। डिपलो शहर काफ़ी मसइलनि जे वध चढ़ण खां पोइ शहरी इत्तेहाद ऐं JUI पारां रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते मुज़ाहिरीन मेरान टीवी सां पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया। वो SHO साहब के वडेरे चवण था जेके सियासी जे चवण था हिन जेको सो वञी गिरफ़्तार करे थो, चालान करे थो, तंहिंखां पोइ किथे बि ॿाराड़ी ते जा हिते शहर में हद दख़लियूं इन हटायूं न आहे। ऐं सिंध डियाज़ी खे, सिंध याज़ी खे, सिंध डियाज़ी खे ऐं सिंध SP खे इहो ॿुधायां थो त हीउ असांखे SHO असांजे मथे में छो हयो आहे, छाजे करे असां मिसकिन कहिड़ो ॾोह कयो आहे, जे न त असांखे 10 ॾींहं मां अंदरो अंदर असांखे हीउ SHO हटायो वञे। लाइट करोड़ रखनि था उन्हनि खे रिपेयर कयो वञे। ॿी ॻाल्हि त जेको असांजो क़ब्रस्तान आहे उनजी सफ़ाई कराए ॾिनी वञे। न असांजे महले में प्राइमरी स्कूल, न ख़ासि रोड, न सफ़ाई, न बिजली, मतिलबु त हर बुनियादी सहूलियत खां असां पाड़ा कॉलोनी महरूम आहियूं। असां उन जे करे वसवारनि खे, अमलदारनि खे इहा गुज़ारिश था करियूं त बराए महिरबानी करे जेतिरो थी सघे असां ग़रीबनि जो साथ ॾेई। ठहिया उहे अदब जे अंदरि ठहिया ऐं बरसाति जे अंदरि जेको आहे उहे टुटी विया ऐं डिपले जे अंदरि आसपास जे अंदरि जेके ॿाहिरियां अचण वारा रोड आहिनि उन्हनि जी बि हालत ज़बून आहे ऐं उहे बि जेको आहे ख़तमु थी चुका आहिनि। असां इंतिज़ामिया खे इहा गुज़ारिश था कयूं त डिपले जा जेके मेन रोड आहिनि उन्हनि खे ठाहियो वञे ऐं उन्हनि खे जेको आहे से मुकमल तरीक़े सां ठाहे करे ऐं आवाम खे इहो जेको आहे फैसिलिटीज़ कयो वञे। ऐं उनखां सवाइ वॾे में वॾो मसइलो जेको हिते जो आहे उहो इहो आहे तइलीम। असांजे तइलीम जे अंदरि जिते अॼुकल्ह मुहिम हले पई त ॿार पढ़ायो, जेको आहे हिननि जी ज़िंदगी संवारियो, लेकिन हक़ीक़त इहा आहे त डिपले जे अंदरि मक़ामी जेके हिते क़ौमूं, क़दीमी क़ौमूं आहिनि जेके पाकिस्तान ठहिण खां अॻु में हिते रहनि पियूं, मिसाल कोली कॉलोनी आहे, पाड़ा कॉलोनी आहे, मेघवाड़ जेको आहे कम्यूनिटी आहे या ॿियूं क़ौमूं आहिनि, उन्हनि जे वार्डनि जे अंदरि अॼु ॾींहं ताईं प्राइमरी स्कूल बि कोन थी सघिया आहिनि। हालांकि उन्हनि जो तइदाद हज़ार आहे। मंगराड़ कॉलोनी उन्हनि जे अंदरि जेको आहे स्कूल जी हिकिड़ी नंढड़ी इमारत आहे जेको नाकाफ़ी आहे ऐं उहा सभु जूं सभु इहे कॉलोनियूं जेके बि क़दीमी कॉलोनियूं आहिनि इहे जेको आहे रोडनि ऐं रस्तनि खां महरूम आहिनि। न नालीअ जो सिस्टम आहे, न हिते जेको आहे कि रोड जो सिस्टम आहे, न स्ट्रीट लाइट जो सिस्टम आहे, त इहे माण्हू अॼु ॾींहं ताईं सभिनी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। असां इंतिज़ामिया खां घुर था कयूं त महिरबानी कयो, डिपले जा रोड ऐं रस्ता ठाहियो, अंदरूनी ऐं ॿाहिरीं रोडनि जी मरम्मत कई वञे ऐं हिते जे मक़ामी जेको माण्हू आहिनि उन्हनि खे सभु जेको आहे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं। हिन डिपले जो हिकिड़ो अहम मसइलो आहे तालका अस्पताल जेका आहे असांजी जेका हर साल बरसाति जी पाणी में ॿुॾे थी, उन मशीनरी बि जेको सो सॼी पाणी हेठि अची थी वञे ऐं उते पोइ वॾा मसइला पैदा थींदा। ऐं जेको सो CM सिंध DC तरपारकर कमिश्नर मिरकू ख़ास खे इहा गुज़ारिश करियां थो त तालका अस्पताल जी जेका बिल्डिंग आहे ई ॿिए किथे को प्लाट ख़रीद करे उते इहा बिल्डिंग नई उते ठाहे ॾिनी वञे, जीअं असीं बरसाति खां जीअं पाणी खां ई जेको सो तालका अस्पताल बची सघे ऐं हिते डॉक्टरनि जी तमामु घणी खोट आहे, मेडिसन जी। ऐं ॿियो हिकिड़ो नंढिड़ो मसइलो आहे असांजो, उहो बि आउं ॿुधाईंदो हलां त बदीन स्टॉप ते गर्ल्स स्कूल आहे, उते जेको सो गाॾियुनि जी जेको सो तमामु घणी ट्रैफिक जे करे उतां जी जेके मेले वारा उनखे तमामु घणी परेशानी आहे। उते जेके आवारा जेके ओबाश माण्हू वेठा आहिनि उन्हनि खे त उथियारे उतां उन्हनि गाॾियुनि वारनि खे उतां ॿियो को हंधु ॾिनो वञे ताकी उते मेले वारा उतां खां गुज़री सघनि। महिरबानी। पहिरीं मसइलो आहे त बरसाति जे मुंदि चढ़ी आई आहे। असां वटि बरसाति जे पाणी में हर साल असांजो डिपलो शहर जेको ॿुॾे थो उनजी निकासी जो अमल कयो वञे। उनखां अलावा डिपले शहर में मौजूदु तमामु इदारा, पोइ हेल्थ जा हुजनि, एजुकेशन जा हुजनि या कहिड़े बि क़िस्म जा इदारा हुजनि, या त उन्हनि में अमले जी खोट आहे या जेके आहिनि उहे सफ़ा गैर फ़ाल पिया आहिनि, उन्हनि खे फ़ाल कयो वञे।